नाज़रीन, इंदो भरसा ॻोठ पीरोज़ ख़ान जमाली वासण 70 वरनि जी ॿुढड़ी औरत पीर साहिब बावजूद टिनि माज़ूर औलाद जी किफ़ालत लाइ पोरियो करण ते मजबूर आहे। पीरसन सारा ख़ातून ख़ैरात वठण खां महिनत खे तरजीह ॾींदे ॾींहुं राति सिलाई मशीन लाइ माज़ूर ॿिनि पुटनि ऐं हिक न्याणी जे पेट गुज़र करे रही आहे। वधीक तफ़सील परवेज़ हुसैन बुलेदी जी रिपोर्ट में। गुरबती मजबूरी इंसान जा वधीक हौसला बुलंद करे छॾे थी। निधे वासण पीसन औरत पंहिंजे माज़ूर बचड़नि जो पेट पालण लाइ घर जो समूरो भार पाण मथां संभालियो आहे। ज़ईफ़ औरत ख़ैरात वठण खां महिनत खे तरजीह ॾिनी आहे। अब मुंहिंजा आहिनि 2 पुट, घर वारो वीचारो गुज़ारे वियो आहे ऐं मुंहिंजी न्याणी वीचारी माज़ूर आहे। घर में 4 भाती आहियूं। गुज़र सफ़र ॾाढो ॾुखियो आहे हींअर के दौर में। ॻोठ पीरोज़ ख़ान जमाली में हिकु अहिड़ो घर आहे जंहिं में 3 माज़ूर औलाद जी किफ़ालत लाइ 70 वरनि जी बेवा सारा इलाइक़े जी औरतुनि जा कपिड़ा सिलाई करे थी। ज़ईफ़ औरत सारा जा 2 जवान पुट गुलाम रसूल ऐं गुलाम हुसैन जॾहिं हिकु न्याणी नूरजान जिस्मानी माज़ूरी में वरतल आहिनि। कखाए घर में खट ऐं व्हील चेयर भेड़ो थियल संदसि 2 जवान पुटनि ऐं माज़ूर धीअ जी बीमारी सारा खे उमिरि जे हिन हिसे में बि मज़दूरी करण ते मजबूर करे छॾियो आहे। पर परमिशन है, कुछ गाह पटो विकणूं, कुछ अदा सूर खाई मिड़ी वीचारा माज़ूरनि जी पूरत कंदी आहियां। सिलाई मशीन जी कंदी आहियां पर हाणे रहिजी वई आहियां, पर मिड़ी लाचारी मजबूरी कंदी आहियां। ज़ईफ़ सारा बुलंद हौसले सां चयो आहे त हाणे अखियुनि जो नूर बि जवाबु ॾियणु लॻो आहे, पर जेसिताईं सीसीअ में साहु आहे तेसिताईं ॿारनि जी किफ़ालत कंदी रहंदी।